अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ डॉक्टर हिते ईंदा आहिनि जेके उन बीमारी बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेको असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा जिगरनि जी बीमारी बाबति ॻाल्हि ॿोल कंदा, ख़ासि तौर ते वायरल हेपेटाइटिस, जेके जिगर जी ख़ासि तौर ते जेका वायरल हेपेटाइटिस जरासीमनि वारी बीमारी आहे, A, B, C ऐं उनखां पोइ D ताईं जेके बीमारियुनि जी हिकिड़ी चेन आहे उन बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं त इहा वायरल हेपेटाइटिस या इहा जिगर बीमारी थींदी छो आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि, उनजो इलाजु कहिड़ो आहे, उनखे रोकी कीअं सघिजे थो, ऐं इन सिलसिले में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। तव्हां बि फ़ोन करे असांजे महिमान डॉक्टर खां जिगर जे बारे में जेका बि बीमारी हुजे उन बारे में तव्हां को बि सवाल करे सघो था त जिगर बीमारी थींदी छो आहे। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं पहुची सघे, डॉक्टर साहिबु तव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾिए। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो आहे वायरल हेपेटाइटिस। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर ओम प्रकाश, जेके पाण आगा खान यूनिवर्सिटी में कंसल्टेंट फिज़िशियन आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु डॉक्टर साहिबु वॾी महिरबानी, तव्हां असां वटि डॉक्टर साहिबु ख़ासि तौर ते जिगर जूं त काफ़ी बीमारियूं आहिनि, पर मां अॼु ॻाल्हि जेका ख़ासि तौर कंदुसि उहा वायरल हेपेटाइटिस थी कंदुसि त जिगर जे अंदरि जेको जरासीमी बीमारियूं थियनि थियूं उहे कहिड़ियूं आहिनि। त वायरल हेपेटाइटिस असां छो चवंदा आहियूं, हालांकि जिगर जूं ॿियूं बीमारियूं बि जरासीम जे करे थींदियूं हूंदियूं। ॾिसो, जरासीम तव्हां ख़बर आहे, जरासीम ॿिनि बि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हुन मां वायरल जरासीम बि हिकिड़ो आहे, हुन सां गॾु बैक्टीरियाज़ बि थींदा आहिनि, पैरासाइट्स बि थींदा आहिनि। पर छाकाणि त पाकिस्तान सिंध में स्पेशली ऐं पाकिस्तान में हिन जो हद में वधि प्रेवलेंस आहे असां वटि, ऐं जंहिंमें वायरल हेपेटाइटिस A, B, C, D सभ खां वधीक जेके ख़राबु असां वटि केसिस थियनि था, जेके अॻिते वञी करे जिगर खे ख़राबु करनि था या सुकड़ाइनि था, हुन में B, C ऐं D आहिनि। इन्हनि जी बीमारियूं असां घणो ॾिसूं था, इन करे वायरल हेपेटाइटिस खे असांजे हिन एरिया में वधीक फोकस कयो वञे थो। अच्छा, इनखे अलावा जिगर जूं ॿियूं बीमारियूं बि आहिनि की? जी, जिगर जी जीअं इंसानी जिस्म जे हर हिसे जूं खोड़ सारियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, अहिड़े तरीक़े सां जिगर जूं बि ॿियूं बीमारियूं थींदियूं आहिनि। हाणे अॼुकल्ह जीअं वायरल हेपेटाइटिस ते असां घणो फोकस था कयूं पिया, अहिड़े तरीक़े सां हाणे असां वटि हिकिड़ी ॿी बीमारी बि अचे थी पई, जिगर ते चर्बी जी, जंहिंखे असां चवंदा आहियूं फैटी लिवर डिज़ीज़ पंहिंजी ज़बान में। त अहिड़े तरीक़े सां ॿी हाणे इहा एपिडेमिक अचण वारी आहे, छाकाणि त जीअं वायरल हेपेटाइटिस सां गॾु वक़्त सां गॾु जीअं सुजाॻी वधंदी थी वञे त वायरल हेपेटाइटिस जो तनासुब घटि थी वेंदो, ऐं अहिड़े तरीक़े सां असांजे अंदरि मोटापो ऐं घणो खाइणु पीअणु, फिज़िकल एक्टिविटी माना घुमणु फिरणु घटिजे थो। अहिड़े तरीक़े सां जिगर जी ॿी बीमारी फैटी लिवर बि थिए थी पई, ऐं इन सां गॾु ॿियूं बि जिगर जी बीमारियूं जेके के मोरूसी बीमारियूं थींदियूं आहिनि, के वरी ॿियूं जेके जिगर जे जेनेटिक डिफेक्ट्स हूंदा आहिनि उन्हनि जे करे थी सघे थी पई, के बैक्टीरियल जंहिंजे करे लिवर एब्सेस या जिगर में पीप भरिजी वञे थी पई उन जे करे थी सघे थी पई, जिगर जा कैंसर थी सघनि था पिया, जिगर जा मुख़्तलिफ़ क़िस्म जा बेनाइन या मेलेनिया ट्यूमर। साई जेके असां चवंदा आहियूं या जॉन्डिस जंहिंखे चवंदा, जॉन्डिस, साई ऐं वायरल हेपेटाइटिस में को ख़ासि फ़र्क़ु आहे या इहा हिकिड़ी चीज़ आहे? ॾिसो, जॉन्डिस या साई हिकिड़ी अलामत आहे। अच्छा, अलामत माना जिगर जे कंहिं बि बीमारी जी हिकिड़ी इहा अलामत आहे, ठीकु आहे। त वायरल हेपेटाइटिस उहो हुनजो सबबु आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो सबबु आहे, साई जा ॿिया बि खोड़ सबबु थींदा आहिनि। आम तौर ते जीअं असां ॻोठण माण्हू चवनि था भई मूंखे कारी साई थिए या मूंखे साई थिए या मूंखे पीली साई थिए, इहे मुख़्तलिफ़ उन्हनि नाला ॾिना आहिनि, पर एक्चुअली इहा साई हिकिड़ो सिम्टम आहे, हिकिड़ी अलामत आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी। उहो पोइ डॉक्टर तयन कंदो आहे त इहो आया कहिड़ी जिगर जी बीमारी आहे। त मतिलबु वायरल हेपेटाइटिस खां अलावा कंहिं ॿिए में बि साई नज़र अची सघे थी? जी 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 जी, उहो ॿियूं बीमारियूं थींदियूं आहिनि, जीअं पिते जी नाली, उतां जिगर जी नाली निकिरे थी पई, आंद्रे मञे थी, उन में किथे बि कंहिं क़िस्म जी रुकावट थी वञे त उनजे करे बि माण्हू खे साई थी सघे थी पई, या खून जी बीमारी टुटण जी थींदी आहे उनजे करे। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर आहे असां सां गॾु, उनखे शामिल कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, मंज़ूर अली पियो ॻाल्हायां शहजादपुर मां सर। हेलो, तव्हां थोरो ज़ोर सां ॻाल्हायो, आवाज़ न पियो अचे। मंज़ूर अली ॻाल्हायां पियो शहजादपुर खां सर। वॾी महिरबानी मंज़ूर अली, डॉक्टर ओम प्रकाश असां सां गॾु आहे। जिगर जी बीमारियुनि ते असां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, को सवाल तव्हां पुछंदो असां खां? बिल्कुलु डॉक्टर साहब, कुझु मूंखे पाण खे आहे इहा तकलीफ़ हेपेटाइटिस C जी। अच्छा, हींअर इलाज बि हले पियो, पर साह खणण में मूंखे तकलीफ़ थिए, किलप थिए थी मूंखे साह खणण में। अच्छा, इहो डॉक्टर साहब असांखे ॿुधाए त छा करणु घुरिजे? हाणे इलाज ख़तमु थी वियो आहे या अञा हले थो? न, कोर्स हले पियो साईं, तक़रीबन 3 महीना थिया, अञा 3 महीना हलंदो साईं। अच्छा, दवाउनि ते आहियो सुइयुनि ते? सुइयुनि ते साईं। सुइयुनि ते आहियो। डॉक्टर साहब, तव्हांजो को सवाल आहे? इन सां गॾु इहो पुछोसि, इंजेक्शन खां पोइ थियो आहे साको या अॻ में बि हलेसि पियो साको? साईं, डॉक्टर साहब तव्हां खां पुछे थो त इहो जेको सहिको तव्हांखे थिए थो, इहा दवा जेका हेपेटाइटिस C जी जॾहिं खां इंजेक्शन हुन खां पोइ थियो या अॻे थींदो? न, इहो शुरू खां ई हो मूंखे, पर अञा इन में कमी न आई आहे। मूंखे इलाही महसूस थींदो आहे, माना ॾुखियाई साह खणण में तकलीफ़ थींदी आहे।
ठीक है ॾिसो साके ठीक है साईं वॾी महिरबानी तव्हां जवाब ॾींदा डॉक्टर साहब छा जॾहिं हेपेटाइटिस थी सी या बी त पोइ जेकॾहिं दवा वठनि त उनजे करे बि सहिको पर हिनखे अॻु ई हुयो हाँ वो ॾिसो था न हेपेटाइटिस सी डायरेक्टली कोई सहको ईअं कोन कराईंदी आहे जेसि ताईं या त खून में कमी थिए या जेकॾहिं जिगर सुकड़ी जी जेको आहे पेट में पाणी भरिजे पोइ माण्हू खे साह खणण में तकलीफ़ थींदी आहे त इन में सभ खां पहिरियां हिन जी उमिरि जो ख़बर हुजणु खपे साह जी ख़ुदि थी सघे थो हिनखे का सहके जी बीमारी इन करे जॾहिं बि इन करे हेपेटाइटिस सी जो इलाजु शुरू करण खां पहिरियां इहो हिकिड़ो असूल हूंदो आहे त जॾहिं बि हेपेटाइटिस सी जो इलाजु कजे उन खां अॻु में पूरे जिस्म जो पूरो मुआइनो थियणु खपे ऐं जिस्म में काई ॿी एक्टिव बीमारी न हुजणु खपे उनजो इलाजु थियणु खपे उन खां पोइ हेपेटाइटिस सी जो इलाजु छाकाणि हेपेटाइटिस सी जे इलाज में काई एमरजेंसी न हूंदी ठीकु आहे न वो जेकर 5-6 महीना लेट करे सघिजे थो 2-3 महीना लेट करे सघिजे उहो डॉक्टर ॾिसी करे हर मरीज़ ते पंहिंजो डिसीजन वठणो पवंदो आहे हिनखे त पहिरियों बहितर आहे त करीबी डॉक्टर वटि वञे उन टेस्टियूं कराए थी सघे थो उन सीने जो एक्सरे थिए कोई दिलि जी इन ॾिसो साको दिलि जी बीमारी जे करे बि थी सघे थो फेफड़नि जे करे बि थी सघे थो खून जी कमी जे करे बि थी सघे थो कमज़ोरी जे करे थी सघे थो ये 3-4 हेपेटाइटिस सी में कमज़ोरी थी सघे सी जे करे कमज़ोरी थी सघे थो हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी साईं केर अदा साहिल निजामानी जो गलाइन टंडे जाम का वॾी महिरबानी साहिल तव्हां असांखे फोन कई डॉक्टर साहब असां सां गॾु छा पुछंदो जी डॉक्टर साहब का इहो पुछणो आहे छो के ऐं पाण हेपेटाइटिस सी जो आहे पेशेंट आया जी कहिड़ी हेपेटाइटिस आहे बी सी सी ठीकु आहे जी हींअर मुंहिंजो तक़रीबन इंजेक्शन 70 थी वई आहिनि बाक़ी 2 जी जी डॉक्टर साहब का इहो पुछणु चाहींदुसि त मुंहिंजो रत हींअर ब्लड स्थिति कराई त 10.1 आयो आहे ठीकु आहे वरी हाणे माना तक़रीबन 4 ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो कोर्स पूरो थींदो उन खां पोइ ऐं जेकी मुंहिंजी पहिरीं बॉडी हुई उन में रिकवर में केतिरो अर्सो लॻंदो ठीकु आहे न साईं जी ऐं ॿी ॻाल्हि त कुल्हनि में ऐं कंध में इलाही सूर थिए थो मूंखे ठीकु आहे कमु कहिड़ो कंदा आहियो स्टूडेंट आहियां स्टूडेंट डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल आहे उमिरि घणी आहे तव्हांजी साईं मुंहिंजी उमिरि आहे 25 साल ठीकु जी ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हांखे साल जवाबु ॾींदा अच्छा ॾिसो जीअं हाणे मरीज़ असांखे फोन करे हिन जो कंप्लीट थियण वारो कोर्स हा ऑलमोस्ट कंप्लीट थियण वारो आहे बाक़ी इन इंजेक्शन जा साइड इफेक्ट थींदा नी जंहिंमें जिस्म जो टुटण मुंह में छाला थियण कमजोरी थियण खून जी कमी थियण हिन में 10 पॉइंट कुझु आहे उनखे एचबी खून जी कमी थियण जिस्म ते निशान थियण ऐं कॾहिं कॾहिं ॾंदनि मां खून बि ईंदो आहे इहे सॼियूं अलामत खांसी थींदी आहे ऐं गलो ख़राबु थींदो आहे इहे सॼियूं अलामतूं थींदियूं नी हाणे छाकाणि त उन उहे इलाजु ख़तमु थियण वारो आहे त 2 इंजेक्शन पंहिंजो कंप्लीट करे ऐं पोइ वरी पंहिंजे डॉक्टर सां छा मां रिकवरी इंजेक्शन जॾहिं कंप्लीट थींदो छा केतिरे अरसे में मां रिकवरी थी वेंदी मुंहिंजो ब्लड कंप्लीट थींदो मां वरी जेको सेहतमंद थी वेंदो हा त इन त पहिरियों त इन जो इहो घटि में 1-2 महीननि में आराम सां कंप्लीट बेस लाइन ते अची वेंदो आहे कॾहिं कॾहिं ॿियो प्रॉब्लम जेकॾहिं न हुजे त पर हिन जो इहो ज़रूरु थियणु खपे आमतौर ते माण्हू वीचारा हर जॻह ते पंहिंजो इलाजु कराइनि था पिया पर जॾहिं बि इलाजु कराइनि त उनखे प्रॉपरली उनजो इलाजु थियणु खपे जॾहिं बि इंजेक्शन्स लॻनि त पहिरें महीने ते हेपेटाइटिस सी जो PCR थियणु ज़रूरी आहे छाकाणि त जेके असां जेके कॉम्प्लिकेटेड मरीज़ हिते ॾिसूं था पिया न उन वीचारा पंहिंजो इंजेक्शन्स पंहिंजा ॻोठणा माण्हू पूरा करनि था पिया उहे प्रॉपरली सही तरीक़े सां फॉलो कोन उन में किथे न किथे ख़लती थी किथे न किथे थिए थी हिकिड़ो बेसिक प्रिंसिपल साइंस सॼी दुनिया में उहे फॉलो थींदा नी ऐं उन्हनि असूलनि खे फॉलो करणु खपे त आम तौर ते हाणे ताईं वेठा आहियूं त जॾहिं बि कंहिंजो कोई इलाजु शुरू थिए त पियो कोई फ़ैसिलो करे थो भई हिनखे इलाजु थियणो आहे त मरीज़ इहो फर्दर डॉक्टर खे चओ भई ॿियो PCR मुंहिंजो हेपेटाइटिस सी जेको महांगो टेस्ट आहे उहो कॾहिं थींदो माण्हू पैसा बचाइण जे चकर में उते छा था कनि जॾहिं हिन जो कंप्लीट थी वञे त PCR कराए सघे थो न उहो त थींदो ई थींदो डेफिनेटली मां उहो ई चवण थो चाहियां त जॾहिं इलाजु शुरू थिए त पहिरियां चइनि इंजेक्शन उहो त थी वियो हाणे आख़िर में छा करे वरी उहो आख़िर में उहो ई त मां ॿुधायां थो त पहिरें महीने खां पोइ ऐं जेकॾहिं पहिरें महीने में नेगेटिव आहे त पोइ 6 महीननि जे ख़तमु थियण ते डिपेंड थो करे त हुनखे 1 साल वारो कोर्स आहे या 6 महीननि वारो कोर्स आहे जेकॾहिं पहिरें महीने ते नेगेटिव नथो थिए त वरी 3 महीननि ते चेक थींदो आहे PCR जेकॾहिं 3 महीननि ते नेगेटिव थिए थो पियो त पोइ कंटिन्यू 6 खां 9 महीना जीअं साल हलंदो आहे उहो हर कंहिंजो पंहिंजे हिसाब सां इलाजु हलंदो आहे ऐं पोइ जंहिं महिल इलाजु ख़तमु थींदो आहे आख़िरी इंजेक्शन्स खां पोइ वरी PCR उन में ॾिसबो आहे त उहो वायरस नेगेटिव आहे या न आहे ठीकु आहे माना हे 2 खां 3 महीननि में हिन जी बॉडी रिकवर थी वेंदी ऐं प्लस में जॾहिं हिकु दफ़ो इलाजु ख़तमु थींदो उन महिल थींदो ऐं उनजे 3 या 4 महीननि खां पोइ वरी PCR चेक कराइबो आहे वरी PCR चेक कराइबो अच्छा इन खां पोइ छा को एहतियात को करे सघे थो न त नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे जी नॉर्मल ज़िंदगी गुज़ारे सघे थो उहे रिस्क हमेशह उहो जंहिं जे करे हेपेटाइटिस सी लॻे थो उन्हनि खां उहो परहेज़ करणु खपे ऐं जीअं इलाजु माण्हू हलंदो आहे त उन इलाज जे दौरान सिर्फ़ु पंहिंजे खाधे पीते खे बहितर करे खाधे पीते जो नॉर्मल उहो जीअं हूंदो आहे माण्हू ठीकु आहे हिकु ॿियो बि कॉलर डॉक्टर साहब असां हेलो अस्सलाम वालेकुम जी साईं केरु था ॻाल्हायो किथां
शमीर आबादी केड़ी गांव? केर साईं? शमीर आबादी केड़ी गांव साईं? वरी मेहरबानी शामिर, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? असां सी जो कामणे मरीज आ जी उन करे हाणे मां इलाज करायो 6 महीना तो उन करे हाणे मूंखे संदन में सूर आ घणो, उथी नथो सघां, कम ते रूह कोन थो चए। उम्र घणी आहे तव्हांजी? उम्र 35 आ। अच्छा, इहो सहिको तव्हांखे अॻु में हो या न हेपेटाइटिस सी खां पोइ थियो दमो? इहो अॻु में हो, पोइ वरी इलाज करायो, उन चयो कंट्रोल में थी वियो आहे, कंट्रोल खां पोइ वरी मां टेस्टियूं करायूं, उन खां पोइ मूंखे हाणे इहो ई आहे, संदन में सूर आहे, घुमां थो पिया, कमु कयां थो, मूंखे सोच थी थिए। ठीकु आहे, तव्हांजो जेको हेपेटाइटिस सी जो इलाज जेको उहो कंप्लीट थी वियो? हेलो, इलाज कंप्लीट थी वियो तव्हांजो? हेलो जी, तव्हांखे जवाब ॾींदो डॉक्टर साहब। हाणे मसइलो हिन जो या त दमो बि आहे, हेपेटाइटिस सी जो इलाज कंप्लीट मुंहिंजे ख़्याल में थी वियो आहे जेको हुन चयो इलाज, पर हुनखे हाणे जोड़नि में सूर आहे। छा जोड़नि जे सूर जो हेपेटाइटिस जेको आहे उहा सबबु आहे या के ॿिया सबबु आहिनि? न, वो थी सके तो हेपेटाइटिस सी में हिकिड़ी ख़ासि कंडीशन वो काफ़ी अनकॉमन हूंदी आहे, हेपेटाइटिस सी जे करे बि जोड़नि में सूर थी सघे थो पियो। उहो इन करे ॿियूं बि हिन खां मूंखे सवाल पुछणा त आया पेरनि ते सोज त कोन थी अचे पई, कॾहिं पेरनि ते सोज अचे थी, या पाणी में पेट में कॾहिं पाणी भरिजी वियो आहे, या जेके जोड़ जेके सूर थियनि था उते काई सोज़िश त कोन थी, या ॻाढ़ो रंग त कोन थियो आहे, या जोड़ घुमाइण या फेरण करण में कोई सूर वूर त कोन थो थिएसि पियो, त उहो बहितर आहे कि उन पंहिंजे डॉक्टर कंहिं स्पेशलिस्ट खे ॾेखारे जंहिं इलाज कयो आहे, न त ॿिए कंहिं स्पेशलिस्ट खे ॾेखारे त हू हुनजो तयन कंदो। क्या ऑर्थोपेडिक सर्जन खे बि ॾेखारे? न, ऑर्थोपेडिक्स त न, रेमेटोलॉजिस्ट मतलब जोड़नि जी बीमारी जेको माहिर हुजे उनखे ॾेखारे, त मतलब ॿी बीमारी का थी सके थी? जी, ॿी बि थी सके थी। अच्छा डॉक्टर साहब, जेको जिगर जी बीमारियूं जे वायरल हेपेटाइटिस सां ज़िक्र हले पियो, उन सां गॾु गॾु असांजो मैदे जो सिस्टम, उनजो बि जिगर सां वॾो रिलेशन आहे, उन में जेके मुख़्तलिफ़ मैदे जी बीमारी जो अल्सर आहे या गैस्ट्राइटिस आहे, इन्हनि ॿिन्ही बीमारियुनि जो, जिगर जी बीमारियूं मैदे जी बीमारियुनि में को पाण में रिलेशन आहे? न, इन्हनि जो कोई डायरेक्ट हुन सां कोई तालुक न आहे, पर जेकॾहिं माण्हू हाणे काई दवाई खाए थो त उन करे मैदे में काई न काई तकलीफ़ थी। ॻाल्हि खे रोकियां त हिकिड़ो कॉलर आहे, हुनखे शामिल कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी साईं, केरु? दिगड़ी मां साईं राणू ॻाल्हायां, राणू माली। वॾी महिरबानी राणू माली, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब इहा पुछा करणी आहे त जी जो प्रॉब्लम आहे न, इहा मूंखे 10-15 ॾींहं थी विया, राति में बुख बि कोन लॻंदी आहे, गैस बि थिए थो, ऐं थोरी का चांहि वग़ैरह पींदो आहियां, या थोरो मिर्च बि लाइट मानी जैसे गुड़ लाइट पचाईंदो आहियां, खार सेक थी वेंदी आहे। पोइ इहो मूं डॉक्टर हैदराबाद डॉक्टर खे मूं ॾेखारियो। न, तकलीफ़ छा आहे तोखे? सवाल छा पुछो? मूंखे तकलीफ़ थी आहे त जलन थिए थी ॾाढी मैदे में। अच्छा, मैदे में जलन थिए थी, तव्हांखे का जिगर जी बीमारी त कोन्हे? न, कुझु न। अच्छा, जॾहिं तव्हां मानी खाओ था उन खां अॻु में थी थिए या पोइ थी थिए? मानी खाइण खां पोइ थी थी। चांहि जेको पीअंदो शाम जो, जी, चांहि जेको शाम जो पीअंदो आहियां न, जी, मूंखे शाम जो सार थी वेंदी सर। ठीकु आहे, तव्हां डॉक्टरनि खां इलाज करायो आहे? हाँ, मूं डॉक्टर फज़ल रहमान मेमन हैदराबाद खे ॾेखारियो, साल पहिरीं ॾेखारियो, पर फ़ाइदो नथो थिए। फ़ाइदो न थियो त पोइ मुंहिंजो हाणे परमानेंट इलाज कजे न, इन करे मूं टीवी प्रोग्राम ते मुंहिंजे घर सां पुछ मशवरो करे ॾे छा करणु खपजे सर। बिल्कुलु। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि मुंहिंजी 80 साल आहे। उल्टी मथली का ईअं जॾहिं सूर थींदो आहे त उल्टी थींदियूं आहिनि या सूर थींदो आहे? न, बुख घटि लॻंदी आहे सर, राति निंड कोन ईंदी आहे। वॾी महिरबानी, तव्हां जवाबु ॾींदा डॉक्टर साहब। राणू माली खे जवाबु ॾियो, हुनजो माना हाज़मो दुरुस्त न आहे। असां उन पंहिंजो जीअं तव्हां पहिरियां सवाल पुछियो, असां उन ते ॻाल्हायूं पिया त उनखे मुंहिंजे ख़्याल में राणे मल खे जवाबु मिली वेंदो पंहिंजी डिस्कशन मां ई, छाकाणि उहो हिकिड़ो स्पेसिफिक उहो सवाल पियो इन हिकिड़ी उन क्लियर कोन्हे। त जीअं हाणे तव्हां पुछो त मैदे जी काई तकलीफ़ त कोन थींदी आहे, मैदे जो डायरेक्ट कोई जिगर जी बीमारी सां कोई तालुक न, पर हिनखे जवाबु ॾियणो, बुख नथी लहे, साड़ो थिए थो, उनखे इहो ॾिसणो आहे त उनखे केतिरे ड्यूरेशन खां थिए थी पई, हिन दवायूं केतिरी वरितियूं साल थियो, उहो त चयो न, ख़बर न आहे न दवाई कहिड़ी वरिती आहे, ऐं कहिड़ी उहा दवाई हुन आया मुस्तक़िल वरिती आहे न वरिती आहे, कॾहिं छॾे ॾिनी आहे न छॾे ॾिनी आहे। त इन करे ॾिसो, मैदे में जेको साड़ो थिए, सिंपल ईअं था ॿुधाईंदो, मैदे में जेको इहो साड़ो थिए थो पियो, जिगर मैदे में अल्सर जे करे थी सघे थो, मैदे में सोज़िश जे करे थी सघे थो, कॾहिं कॾहिं जिगर जी बीमारी जे करे बि बुख माण्हू खे घटि थी लॻे पई, जेको हाणे चए थो न 15 ॾींहंनि खां हिनखे बुख ख़तमु थी आहे, त इहो ॾिसणो आहे त आया हुन सां गॾु बुखार वुखार त कोन थो अचेसि पियो, ऐं बुख सफ़ा ख़तमु थी आहे, सिर्फ़ु राति वारी मानी कोन थी वणेसि थी पई, इहो ॾिसणु ज़रूरी हूंदो। हाणे छा करे पाण? हाणे हिनखे बहितर आहे त वरी डॉक्टर साहब सां मिले ऐं ॾिसे त हुनखे ॿी काई तकलीफ़ त गॾु कोन थी अथसि, ऐं उहा दवाई थी सघे त उहो डॉक्टर साहब हुन जी दवाई तब्दील करे।
अच्छा डॉक्टर साहब तव्हां सां जेका मुंहिंजी ॻाल्हि पई हली त उहो ई तव्हां चओ त को बि अल्सर जो या मैदे जे बीमारियुनि जो ऐं जिगर जी बीमारी सां को बि रिलेशन कोन्हे। अच्छा असां जेको आहे वायरल हेपेटाइटिस खे इन्हनि ग्रुपनि में छो विरायो आहे ABCD इन्हनि ग्रुपनि में असां छो विरायो छा इन्हनि सभिनी जा जेके वायरस आहिनि उहे मुख़्तलिफ़ इन करे इहे ग्रुप में असां विरायो आहे या इहो मुंहिंजो सुवाल मां तव्हांखे जेको कयां थो इन जो जवाबु तव्हां ॾींदो वक़्फ़े खां पोइ छो त वक़्फ़े ते था वञूं त छा या इन्हनि बीमारियुनि जो जेको सो तरीक़ेकार अलॻि आहे पर डॉक्टर साहब वक़्तु थियो पिए नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू करियूं। असांजी जिगर जी बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल कर रहा आहियूं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहब खां जिगर जी बीमारियुनि बाबति को बि सवाल करे सघो। डॉक्टर साहब वक़्फ़े खां पहिरीं मुंहिंजो जेको सवाल इहो त तव्हां हेपेटाइटिस खे इन्हनि ग्रुपनि में छो विरायो आहे इन जा वायरस अलॻि आहिनि या इन जो तरीक़े बीमारी जो जेको असरु आहे उहो अलॻि आहे? नहीं ॾिसो बीमारी जो भी असर डिफरेंट है ऐं ये डिफरेंट वायरस आहिनि, ये साॻिया वायरस कोन आहिनि। अच्छा ए जो अलॻि आहे बी जो अलॻि आहे सी जो अलॻि आहे। इन मां जेके ए ऐं ई जेके वायरस हूंदा आहिनि उहे डिफरेंट तरीक़े सां माण्हू खे लॻनि था ऐं उन्हनि जो बीमारी जी अलामतूं बि डिफरेंट हूंदियूं आहिनि। अच्छा ऐं B C ऐं D ये अलॻि आहिनि। इहे अलॻि आहिनि। डॉक्टर साहब हिकिड़ो कॉलर हुनखे शामिल कयो पहिरीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी केरु? सर बदल डिगारी थी ॻाल्हायां, मूंखे माइटे जी तकलीफ़ आहे। जी हा उनजी डॉक्टर साहब खां पुछणो, वज़न तो वधी वियो आहे, पेट बि वधी वियो आहे। अच्छा मैदे में सूर तो थे तकलीफ़ थी थिए मानी खाइण खां अॻु में या पोइ? न सर मूंखे माइटे जी तकलीफ़ छॾे ई कोन थी। केतिरो अरसे खां आहे? इनखे माना इलाही अरसो थी वियो। अच्छा उमिरि घणी आहे तव्हांजी? सर उमिरि 40 साल। ठीकु आहे। तव्हां दवाऊं वरितियूं आहिनि? हा जी सर राइजिंग खाईंदी आहियां। अच्छा डॉक्टर साहब तव्हांजो को सवाल? इन सां गॾु कोई ब्लड प्रेशर या शुगर? अच्छा का शुगर जी बीमारी का ब्लड प्रेशर ॿी का तकलीफ़ आहे तव्हांखे? न सर मूंखे शुगर जी बीमारी का कोन्हे। ठीकु आहे। वज़न थोरो वधीक आहे तव्हांजो? वज़न हा वज़न हेपाटाइटिस C जो चक्कर आहे। उनजो इलाज करायो तव्हां? जी सर। ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब वरी अल्सर जो जेको आहे उहो सिलसिलो हा ॾिसो जी हुजे 40 साल जा काफ़ी अरसे खां आहे, इलाज कराईंदा राज़िक वठनि था पर घटि कोंदो वज़न बि वधी वियो आहे। हाँ त उहो इन में जीअं हाणे हेपेटाइटिस या ख़बर नाहे त उन इलाज पंहिंजो करायो अलाए कोन करायो आहे। ऐं कॾहिं कॾहिं हेपेटाइटिस हाणे जीअं चए थी वज़न वधे थो पियो त उन वज़न वधण जी वजह ॾिसणु ज़रूरी आहे। कॾहिं कॾहिं हेपेटाइटिस C जे करे असांजो थायराइड जेको वधूद हूंदो आहे उन में कोई एबनॉर्मलिटी अची वेंदी आहे, उहो कमु पंहिंजो करणु छॾे ॾींदो आहे त उन में बि वज़न वधंदो आहे। पर इहो मां सिर्फ़ु ईअं माना अंदाज़ो लॻाए सघां थो पर ॾिसण खां बग़ैर आउं कोन थो चई सघां। ठीकु आहे। त इन करे करीबी डॉक्टर वटि वञे। न हिनखे हाणे पंहिंजे अल्सर जो छा इलाज कराइणु घुरिजे? राज़िक ते आहे यार मुख़्तलिफ़ डॉक्टरनि ॾे वञे त इहो असुल अल्सर खे ख़तमु पहिरियों हा उहो अल्सर छाकाणि त उन अल्सर थी सघे थो उनखे डायग्नोस प्रॉपरली करणु खपे ऐं थी सघे उहो घर जाते वेठी आहे उन भरिसां कोई बि गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट वेठो आहे त उनखे वञी करे ॾेखारे उन हिसाब सां ॾिसो ईअं स्पेसिफिकली कंहिं शइ जो असां इलाज न मतिलबु कंहिं वॾी अस्पताल वञी तव्हांजी ॻाल्हि प्रॉपर तरीक़े सां इलाज कराए त फ़ाइदो थी सघे। जी जी करीबी गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खे ॾेखारे कराची अची करे। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां। जी जी हेलो अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल ड्रॉप थी वई। डॉक्टर साहब उहो ई ग्रुप तव्हां चवंदा त ए ऐं उहे जेकॾहिं ए ऐं ई जेका आहे हेपेटाइटिस उहा कीअं असां इंसान ते ए ई आमतौर ते जेके असां वटि जेका आहे न घणी कॉमन इन करे ई आहे त इहा आमतौर ते खाइण पीअण जी शयुनि सां लॻे थी पई माण्हू खे। त जीअं गंदलो पाणी पीतो या ख़राबु खाधो पीतो रखियल शइ कंहिं खाधी या सलाद पियो आहे काई बि अहिड़ी मतिलबु ए ऐं ई जेका आहे खाइण पीअण सां लॻे थी पई ऐं हुन में फौरन अलामत ईंदियूं आहिनि। हिकिड़ो कॉलर असां सां हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं केरु पिया ॻाल्हायो? हेलो हेलो साईं पंहिंजे टीवी जो आवाज़ घटायो। पहिरीं पंहिंजे टीवी जो आवाज़ घटायो मुंहिंजा मिठा। जी जी हा साईं केरु था ॻाल्हायो किथां? बाबा तूं टीवी जो आवाज़ घटा, तुंहिंजो आवाज़ मूं ताईं नथो पहुचे, महिरबानी करे यार। हेलो शायदि कॉल ड्रॉप थी वई। दोस्तो तव्हांखे मां अर्ज़ु कयो महिरबानी करे पंहिंजे टीवी जो आवाज़ु घटायो। जॾहिं तव्हां टीवी खे पंहिंजो आवाज़ु ॿुधण जी कोशिशि कयो था त उहो आवाज़ु असां ताईं पहुचे थो त तव्हांजो आवाज़ु असां ॿुधी नथा सघूं त असांखे सम्झ में नथो अचे तव्हां छा पुछणु था चाहियो ऐं असां हुनजो छा जवाबु ॾियूं। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो सर हेलो अस्सलाम वालेकुम। हा वालेकुम सलाम सर। अताउल्लाह लाखो सर सलाम सखर। नालो ॿुधायो? अताउल्लाह लाखो सलाम जी अताउल्लाह छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मां डॉक्टर साहब खे पुछंदो सर
त अॼु खां 5 साल में जी मां टेस्ट कराई जंहिंमें हेपेटाइटिस बी मुंहिंजो पॉजिटिव आयो। हेपेटाइटिस बी सी बी सर बी ठीक आहे सी नेगेटिव सर। ठीक आहे ओके सर। उन खां पोइ वरी हाणे कुझु सालनि खां मां टेस्टियूं करायां थो मां मुंहिंजी बी नेगेटिव थी अचे। ठीक आहे त इन लाइ मूंखे वधीक मुतमिन थियण लाइ कहिड़ी टेस्ट कहिड़ी करणु घुरिजे? ठीक आहे बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदो वरी महिरबानी। डॉक्टर साहब अजीब सवाल न आहे त चए जॾहिं 5 साल पहिरीं बी पॉजिटिव हुई हाणे वरी उहो नेगेटिव अची वियो आहे, छा उहा फॉल्स हुई ही फॉल्स आहे या ॿी का टेस्ट कराइण जो हुनजे सवाल जे खां ॿी का टेस्ट करायां? न पहिरियां त ॾिसणु खपे त जेकॾहिं हेपेटाइटिस बी पहिरियां जेकॾहिं पॉज़िटिव आई आहे त हेपेटाइटिस बी जूं जेके टेस्टूं थींदियूं आहिनि बी पहिरीं थी सघे थो पहिरीं ग़लति हुजे जेकॾहिं ॿियूं नेगेटिव थियूं अचनि। जेकॾहिं पहिरीं सही हुई उनखे मञूं था त उन सां गॾु हेपेटाइटिस बी जो इहो तइनु करणो आहे त आया उहा सुतल आहे या जाॻियल आहे। उन सुतल ऐं जाॻियल जो असां तइनु कंदा आहियूं ॿियूं मुख़्तलिफ़ टेस्टुनि सां। उहे टेस्ट कहिड़ी कराइण? उहा हेपेटाइटिस बी PCR कराए वठे। हाणे कराए सघे थो? पर हाणे जेकॾहिं हू 5 सालनि खां चए त मुंहिंजी हमेशह नेगेटिव थी अचे पई त आई डाउट कि जेका पहिरीं रिपोर्ट उहा थी सघे थो पोइ नेगेटिव हुजे। का परेशानी ज़रूरत कान्हे, टेस्ट न कराए को मसलो न आहे। न ईअं कोन थो चई सघां। बहितर आहे त कंहिं डॉक्टर खे ॾेखारे जो गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट या हेपेटोलॉजिस्ट उहो ॾिसी पोइ उनखे वञी करे ॾेखारे उहे जेकॾहिं एडवाइस करे एडवाइस करे त पियो त मुंहिंजी कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, दिलदार अहमद समेजो जाती जिला सिजावल का बात करें। वरी मेहरबानी साईं, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं डॉक्टर ओम प्रकाश साहब खां गुज़ारिश आहे त मूंखे 2001 में हेपेटाइटिस सी जी जो अलामत ज़ाहिर थी जी ऐं उन खां पोइ मूं आगा खान जे डॉक्टर हसनैन अली शाह साहब खे चेकअप करायो जी। उन खां पोइ मुसलसल डॉक्टर साहब जो मशवरे मुताबिक़ 6 महीने चेकअप थींदी रहंदी मुंहिंजे आगा खान में जी। ऐं अहिड़ो हेपेटाइटिस बी जा टुका बि लॻाए विया अचा थो जी। हिन वक़्तु कुझु गुर्दे जो तकलीफ़ महसूस थिए थी ऐं शुगर जी पे ज़ाहिरी थी वई आहे। अच्छा मतलब समझो त हेपेटाइटिस खत्म थी वई या अञा इलाज जारी आहे तव्हांजो? साईं इलाज त थियो ई कोन्हे, डॉक्टर सां मशवरो ॾिनो वियो त अञा ताईं उहो जेको आहे उहो इलाज जे लाइ। ठीकु आहे। हिन वक़्तु तव्हांजी तकलीफ़ कहिड़ी आहे? हेलो शायदि मां सम्झी न सघियुसि। सवाल इहो आहे त इलाज कराए पियो कंहिं आगा खान जेके प्रोफेसर जो नालो खईं पर मतिलबु हुनजो इलाज न थियो पियो, डॉक्टर साहब हुनखे चेक कंदो रहियो त हाणे हिन मां इहो सम्झ में अचे थी सघे थो वीचारे हिन जो जेको इलाज जे इंडिकेशन न हुजे, थी सघे थो काई कॉम्प्लिकेशन हुजे जंहिंजे करे हिन जो इलाज न थियो हुजे ऐं इन जे करे उनखे ईअं फॉलो ॿीहर वञी ॾेखारे जेकॾहिं इलाज ज़रूरत आहे त इलाज जी ज़रूरत आहे। हिन सां गॾु जीअं हुन चए थो हुनखे शुगर वग़ैरह बि आहे त हिन बहितरीन शुगर वारनि मरीज़ खे इहो चवंदा आहिनि त पंहिंजी शुगर खे सुठो कंट्रोल कनि। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं केरु? ज़ुल्फ़कार लिखो कर लाड़काने खां। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार। डॉक्टर साहब असां सां गॾु छा पुछंदो? साईं मां डॉक्टर साहब पुछा कयूं हेपेटाइटिस सी जूं या बी जूं पहिरीं शुरूआती अलामतूं जेके आहिनि जी उनखे थोरो वाज़ो कयो न। ऐं ॿियो मुंहिंजो वेट आहे 88 किलो, कद आहे 6 फुट जी। तो इन जे कॾहिं अॻे तव्हां हिकिड़ो प्रोग्राम थियो तव्हां डॉक्टर साहब आयो इन जे बारे में त हुनखां तफ़सील सां को जवाबु कोन ॾेई सघियो आहे त असांखे ॻाल्हि ॿोल बि थी जी। पर हिन जे डॉक्टर साहब इन जो थोरो तफ़सील सां जवाबु ॾियनि त वज़न कीअं घटाइजे? वज़न कीअं घटाइजे इहो बि सवाल आहे न तव्हांखे? जी वज़न कीअं घटाइजे ऐं ॿियो वरी इहो 88 ऐं 5 फुट 11.5 इंच सही आहे या घटि? ठीकु आहे बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी ज़बरदस्त सवाल साईं। सवाल पहिरीं इहो त हेपेटाइटिस सी ऐं बी जूं ज़ाहिरी निशानियूं कीअं ख़बर पई? साइन सिम्टम्स। हाँ आम ज़्यादातर मरीज़नि में हेपेटाइटिस सी ऐं बी जी काई अलामत ज़ाहिर न थी शुरू में ज़ाहिर न थींदी आहे पर कुझु मरीज़नि में ज़ाहिर थींदी आहे जीअं अखियुनि में पीलोपन अची वियो, बुख घटि लॻणु, बुखार अचणु, उल्टी अचणु, इहे कुझु मरीज़नि में थींदी आहे ऐं आम तौर ते इहा हमेशह साइलेंट रहंदी आहे। त इन करे जॾहिं बि कंहिं में कोई अहिड़ो रिस्क फैक्टर हुजे जीअं की कंहिंखे कंहिं हजम वटि वियो आहे हुनजो ब्लड चेंज न थियो आहे या कोई डाउटफुल आहे हजम या कंहिं डॉक्टर वटि आख़िरी स्टेज में ज़ाहिर थींदियूं आहिनि। आख़िरी स्टेज में ज़ाहिर थी पए जॾहिं जिगर ईअं सुकिड़िजी थो वञे ऐं पेट में पाणी थो भरिजे या पेरनि ते सोजी थी अचे, खून जी उल्टी थी अचे या पोइ सम्झो त हुनखे पोइ काफ़ी लेट स्टेज ते करणो पए पर शुरू में जेकॾहिं रत का टेस्ट कराइजे त ज़रूरु। हा अच्छा जेको ॿियो सवाल ज़रूरु कराए त हुनजो 88 किलो वज़न आहे, 5.5 फुट कद आहे, छा इहो वज़न सही आहे वधीक आहे घटि आहे हिनखे घटाए सघिजे? न ॾिसो वज़न त हुनजो थोरो सो ओवरवेट में ई ओबीस त कोन छाकाणि त हुनजी हाइट सुठी आहे त वज़न त हुनजो एतिरो वधीक आहे ऐं प्लस में हुनखे पंहिंजो वज़न घटाइण लाइ कोशिशि करणु घुरिजे। हेलो अस्सलाम वालेकुम। शायदि कॉल ड्रॉप थी वई। डॉक्टर साहब जेकॾहिं एक्सरसाइज़ सां वज़न घटी वेंदो?
ॾिसो एक्सरसाइज इहो इन मसइलो ईअं आहे त जीअं हाणे तव्हांजो इंटेक केतिरो आहे, तव्हां खाओ केतिरो था, आउटपुट तव्हांजो केतिरो आहे, कुछ लाइफस्टाइल खे चेंज करो, लाइफस्टाइल में सब ताजा ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु छोकिरे नंढे वक़्त जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर मोहम्मद प्रकाश सां शुरू कयूं। हिकिड़ो कॉलर हुनखे बि शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। कॉल ड्रॉप थी वई, ज़ाहिर कॉलूं अचनि थियूं, टेक्निकल फॉल्ट आहिनि, कॉल ड्रॉप थी वियो। अच्छा डॉक्टर साहब, साइन सिम्टम जो जॾहिं हिकिड़ो त शुरू में त ख़बर न पवंदी आहे, पर जेकॾहिं बी हा ज़्यादातर, पर जेकॾहिं बी जी आख़िर में बी जूं कहिड़ियूं निशानियूं हूंदियूं, सी जो को फ़र्क़ु आहे? न ॾिसो, जॾहिं इन ॿिन्ही जो कोई डायरेक्टली कोई डिफरेंट साइन सिम्टम्स न हूंदा, जीअं मां तव्हांखे चयो हिकिड़ी अलामतूं कराईंदा आहिनि, त बी ऐं सी में ईअं कोई क्लिनिकली डिफरेंशिएट कोन थो करे सघिजे, ज़ाहिर कोन थो करे सघे भई बी जे करे आहे सी जे करे आहे, जेसि ताईं ब्लड टेस्टूं कोन थो कराए। ठीकु आहे न, ब्लड जी रिपोर्ट्स असांखे ॿुधाईंदो आहे हिनखे बी आहे या सी आहे। ठीकु आहे, ॿियो को हुन में ख़ासि तव्हां जॾहिं टेस्टूं कराईंदो त कहिड़ी टेस्ट कराईंदो? बी जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बी हूंदो आहे त उन सां गॾु आम तौर ते डेल्टा बि उनजो अटैक कंदो आहे, ऐं उनजो असां वटि पाकिस्तान में स्पेशली सिंध रीजन में जेके साउदर्न पार्ट आहे सिंध जो, जेकबॉड डिस्ट्रिक्ट, सिंध घोटकी डिस्ट्रिक्ट, सखर, खैरपुर ऐं इन्हनि लाड़काना रीजन में, इन्हनि रीजन में हेपेटाइटिस बी सां गॾु डेल्टा बि काफ़ी वधियल आहे। त इहा हिकिड़ी बी जी ख़ुसूसियत आहे त उहो बी सां गॾु डी बि डेवलप करे सघे थो, इन करे बी खे रोकणु घुरिजे। बी खे रोकणु खपंदो त ऑटोमेटिकली डी बि ख़तमु थी वेंदो, ऐं बी सां गॾु डी थो अचे त इहा हिकिड़ी ख़तरनाक आहे। डॉक्टर साहब हिकिड़ो असांजा कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं। साईं साहब मुंहिंजो सुवाल आहे त मूंखे साईं अठो महीनो आहे, इमोशनल था हलनि। नालो ॿुधायो। मोहम्मद इसाक चांडियो। वॾी महिरबानी इसाक, हाणे सवाल कयो। हा साईं, मूंखे पेट जी ख़राबी आहे, दस्त नथा पियनि, माना पहिरियां सही काकूसो विया, पोइ वरी दस्त था विया। घणे वक़्त खां? इहो केतिरो अर्सो थियो आहे हिनखे? साईं हिनखे अठो महीनो आहे, तक़रीबन टेस्टूं टोटल करायूं, हेपाटाइटिस बी सी या जेके बि आहिनि टेस्टूं, माना गुर्दनि जूं या जेरे जूं या शुगर जूं टेस्टूं वग़ैरह टोटल करायूं अथमि। उन्हनि में कुझु आहे उहे सभु ठीकु आहिनि टेस्टूं? हा साईं, उहे सभु नेगेटिव आहिनि, बाक़ी थोरो चवनि था काकूस चेक मूं करायो, उन में चवनि था थोरो जरासीम आहे। जी, अच्छा इलाज करायो पिया हिनजो फ़िलहाल? जी साईं। इलाज को करायो अथव? साईं काफ़ी इलाज, मां तक़रीबन हैदराबाद वियो आहियां, इसरा में वियो आहियां, नवाब शाह, तक़रीबन जेके फ़ाइदो थियो तव्हांखे? जी साईं। को फ़ाइदो थियो तव्हांखे? न साईं, फ़ाइदो नथो पए, पेट सही नथो थिए। अच्छा, उमिरि घणी आहे तव्हांजी? तक़रीबन 26 साल आहे साईं। 26। कमु छा पिया कयो? साईं कमु बसि पंहिंजो हार पोइ कंदा आहियूं, बनी जो। डॉक्टर साहब तव्हांजो सवाल? इन सां गॾु पाखाने में घणा दफ़ा थो अचे? अच्छा, घणा दफ़ा ॾींहं में जुलाब थींदा आहिनि तव्हांखे? तक़रीबन 2-3 चक्कर विया थो, माना पहिरियां सही काकूस थो विया, पोइ वरी माना इमोशन था हलनि। ठीकु आहे, तव्हांजो जवाबु ॾींदो, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब इनखे छा चवंदो त मैदे जी बीमारी या अंडे जी बीमारी? अंडे जी बीमारी अक्सर शिकायत रहंदी आहे। हा, आमतौर ते थींदी आहे। हाणे उन में इन सां गॾु ॿियूं अलामतूं बि पुछणियूं त पाखाने में खून त कोन थो अचे, ॾींहं में घणा दफ़ा थो अचे, ऐं राति जो कॾहिं सभु टेस्टूं करायूं? न सभु ॾिसो, हुन में कॾहिं बि उन कंहिं आंड्रे जी काई टेस्ट कोन कराई, हुन कराई जिगर जी कराई, जंहिंजो हुन सां कोई डायरेक्टली कोई ताल्लुक न आहे, गुर्दनि जो हुन सां कोई ताल्लुक कोन्हे, ऐं ॿियूं जेके हुन ॿियूं टेस्टूं ॿुधायूं उन तरीक़े मूंखे न। पर इन बीमारी खे तव्हां वटि अहिड़ा मरीज़ ईंदा, तव्हां छा था सम्झो, इन जो इलाज मौजूदु आहे? हा, इलाज पहिरियां ख़बर त पए न, बीमारी आहे तक़रीबन बीमारियुनि जो, आंड्रनि जी बीमारियुनि जो इलाज आहे, कुझु बीमारियुनि जो दवाउनि सां कंट्रोल कबो आहे। त पहिरियां त हिनखे स्टूल, जीअं हुन चयो त कंहिं डॉक्टर हिनखे स्टूल जी टेस्ट, बिल्कुलु हिन सही चयो आहे, स्टूल टेस्ट मां ख़बर पवंदी त आया आंड्रनि में सोज़िश आहे या इन्फेक्शन आहे या छा आहे। हिन सां गॾु जेको नवनि या जेतिरे अरसे खां हिन मोशन हलनि था पिया, त हिन सां गॾु आया हिन जो वज़न घटि थियो आहे या कोन थियो आहे, हुन सां गॾु बुखार अचे थो या कोन थो। सुठे वॾी अस्पताल में डॉक्टर वटि वञे, जीअं हुन चयो वियो है, को फ़ाइदो ख़ासि न थियो। हा, त बहितर आहे कि हुन एंडोस्कोपिक पोइ मुआइनो कराए ॾिसण लाइ, हा, वॾे आंडे जो नंढे आंडे जो मुआइनो कराए, मैदे जो मुआइनो कराए। कुझु कॾहिं कॾहिं इहो बि पुछणु ज़रूरी आहे त फैमिली में त कंहिंखे अहिड़ो कोई डायरिया वग़ैरह कोन थो थिए, हिन जो किथे प्रॉपर इलाज थिए? हा, त प्रॉपर्ली डेफिनेटली थी सघंदो, मुश्किल कोन्हे, मुश्किल न आहे, पर ख़बर त पए न बीमारी आहे। साहब हिकिड़ो कॉलर आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, प्यार अली जमारी नवाब शाह ज़िले खां पियो ॻाल्हायां। वॾी महिरबानी, प्यार अली, छा पुछंदो? सर मां मुंहिंजी पंहिंजी हेपाटाइटिस बी सी में ड्यूटी आहे, तक़रीबन 1 साल सर्विस बि मुंहिंजी आहे सर। जी जी। नवाब शाह ज़िले जी हिकिड़ी शाख आहे RHC बांदी, उते असांजी ड्यूटी आहे सर। मां हाणे डॉक्टर साहब खां मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे। जी सर, उते जॾहिं असां टेस्टूं कंदा आहियूं पेशेंट जूं, तक़रीबन माना हेपाटाइटिस सी कम तमामु ऐं बी तमामु माना घणी थी निकिरे, इन जी वजह छा आहे? आख़िरकार ॾींहों ॾींहुं ही माना मर्ज़ फैलिजी पियो वञे, ॾींहों ॾींहुं मर्ज़ वधे पियो, इन जी आख़िरकार वजह छा आहे? अच्छा, इहो असांजी थोरी नाज़रीन खे ॿुधायो। ऐं ॿियो सुवाल मुंहिंजो डॉक्टर साहब खां इहो आहे, सर असां जॾहिं डिवाइस ते हुननि टेस्ट कंदा आहियूं बी ऐं सी जी,
उन खां पोइ जॾहिं उन में अगरि पॉज़िटिव निकिरे पई सी या बी उनखे जॾहिं असां रेफर कंदा आहियूं नवाबशाह जॾहिं उते असां वटि डॉक्टर कोन नारे की बांधी में नवाबशाह जॾहिं रेफर कंदा आहियूं जॾहिं इलाइज़ा कराईंदा आहिनि टेस्ट असां वटि डिवाइस में बि रिपोर्ट पॉज़िटिव ईंदी आहे ऐं नवाबशाह इलाइज़ा में पॉज़िटिव ईंदी आहे पोइ जॾहिं सर PCR फाइनल जॾहिं कराईंदा आहिनि उते उन्हनि जी नेगेटिव थी अचे पोइ हिन जी वजह छा आहे पोइ सर इन टेस्ट खे कहिड़ी खे कंफर्म सही सम्झो वञे पोइ इलाइज़ा खे या PCR खे ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदा वॾी महिरबानी प्यार वॾी महिरबानी सर पहिरीं त आहे त जेके पैरामेडिकल स्टाफ जेके हिन चयो त उहे असां कमु था करियूं रोट पर असां वटि चई मां पाण हिकिड़ो माना पैरामेडिकल स्टाफ टेक्नीशियन आहे उहो चए थो पर चए थो BC जो एॾो इलाज जे बावजूदि वधी रही आहे हिन जे वधण जा के ख़ासि सबब वधण जा ख़ासि रीज़न त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उहे रिस्क फैक्टर्स अञा ताईं आहिनि पर इहो आहे त माण्हुनि में जीअं सुजाॻी वधे थी पई त माण्हू उहे पंहिंजी टेस्टूं वधीक कराइनि था त जीअं अॻे 10 माण्हू कराईंदा हाणे 100 माण्हू कराइनि पर वधी बि रही आहे त इन हिसाब सां ख़बर पवंदी वधे थी पई त इन करे चऊं था हवा खे वधे थी पई ऐं बाक़ी जेसि ताईं ॿियो सुवाल हुनजो त भई हुते टेस्ट पॉज़िटिव थी अचे PCR करायूं था नेगेटिव थी अचे पई ईअं डेफिनेटली थींदो आहे इहा हिकिड़ी बीमारी जा क़िस्म आहिनि जीअं हेपेटाइटिस C खणंदव त हेपेटाइटिस C में 5 to 10% माना 5 खां 10 जेकॾहिं 100 मरीज़ हूंदा 1000 मरीज़ हूंदा उन खां 5 खां 10 मरीज़ जेके हूंदा उन्हनि जो PCR नेगेटिव ईंदो कुदरतन उहो ठीकु हूंदो सिर्फ़ु सीरो ॿिनी पासे थींदो रहंदो आहे हा न बी जेके एंटीबॉडी आहे जेके एलाइज़ा करंदा उहो त पॉज़िटिव हूंदा पर उहो नेगेटिव हूंदा PCR थी सघे थो माना एलाइज़ा बहितर आहे एलाइज़ा हिकिड़ी स्क्रीनिंग टेस्ट आहे न उहा असांखे ॿुधाईंदी त भई बीमारी आहे या न आहे ठीक है उन से खरो लेट से कहानी को मिसाल ता वठूं हेपेटाइटिस C जो ना बेहतर केड़ी रिपोर्ट ते रिलाय कंते कजे न ॾिसो बिनी ते रिलाय ॾिसो हर टेस्ट जी पंहिंजी इंपॉर्टेंस मां वो गलत चवण चाहियां न जेकॾहिं तव्हां पहिरीं स्क्रीनिंग कई उन में ख़बर पई त भई हिनखे हेपेटाइटिस C आहे त अॻिते वञी करे ॿियूं टेस्टूं थींदियूं जंहिंखे चइबो आहे PCR कराईंदो वधीक त हाणे हुन में उहो PCR न करे कराईंदा आहियूं त उहा डिज़ीज़ एक्टिव आहे या न आहे एक्टिव पर उते नेगेटिव पॉजिटिव थी सके थो न इहो पॉसिबल है PCR नेगेटिव पॉजिटिव बीमारी जो हूंदो आहे मतलब हेलो अस्सलाम वालेकुम सर नालो ॿुधायो पहिरीं वॾी महिरबानी तव्हां असांखे कैंशा खां फ़ोन कई छा पुछंदो मां इंजेक्शन करायो मां इंजेक्शन करायो उन सां गॾु TB में शुगर TB में हलंदे जी TB जो कोर्स में गॾु मूं हलायो आहे हाणे ॿई जेको आहे सो चयो तकलीफ़ तव्हां घुराए मतलब तव्हांजो हेपेटाइटिस C जो इलाज कंप्लीट थी वियो आहे या अञा हले थो इलाज मुकमल थी वियो आहे तकलीफ़ ॿई रही वई शुगर हले अच्छा और TB जो भी इलाज कंप्लीट थी वियो हां तो माना पूरा हाणे शुगर आहे तव्हांखे शुगर जो इलाज आहे हां जो शुगर जो बस डेटोल पे खाऊं हाणे तव्हां छा पुछण चाहियो था डॉक्टर साहब खां हेलो जी जी डॉक्टर साहब का तव्हां छा सवाल करण था चाहियो छा पुछण था PCR में जो तकलीफ़ थे माना ॿुधायो त तव्हां जाए त ॿीहर कोर्स करायो या TB जो ठीकु आहे बिल्कुलु तव्हांखे जवाब ॾियां वॾी महिरबानी साईं तव्हां सम्झी वियो असांखे हेपेटाइटिस C जो इलाज थी वियो शुगर हले तो न TB जो थी वियो छा हाणे PCR कराए या ज़रूरत न हुन चयो त PCR थियो न PCR अञा पॉजिटिव आहे पॉजिटिव हाणे वधीक फर्दर कराए हा उन में ॿ शयूं आहिनि आया उन बि जीअं मां शुरू में तव्हांखे चयो जीअं पंहिंजे प्रोग्राम में स्टार्टिंग में चयो जॾहिं बि इलाज थींदो आहे त उनजो PCR वक्तन फवक्तन चेक थींदो उन सां असांखे ख़बर पवंदी आहे त उन बीमारी जो कहिड़ो क़िस्म आहे कुझु अहिड़ी बीमारी जंहिंखे हिकिड़ो असां चवंदा आहियूं रिलैप्स माना बीमारी ख़तम थी करे वरी वापसि जाॻणु उहो थी सघे थो पियो ॿी हिकिड़ी अहिड़ी हूंदियूं आहिनि जेके रिस्पॉन्स ई कोन कंदा आहिनि बीमारी खे त उहे डिफिकल्ट वायरस हूंदा आहिनि माना डिफिकल्ट बीमारी हूंदी आहे इहे तक़रीबन 20 to 30% अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि असां जेकॾहिं 100 जा 100 मरीज़ ठीकु इलाज कंदासीं त उन मां 70 खां 80 मरीज़ ठीकु कोन थींदा ठीकु आहे जेके वरी ॿीहर कराए सघो PCR हा इहो PCR हिन चयो त PCR करायो पॉजिटिव आहे त हाणे उन सां गॾु इहो ॾिसणो आहे त आया हिन उहे इंजेक्शन जेके आहिनि पंहिंजा सही टाइम पूरा कया अथई न कया अथई ऐं प्लस में इहो ॾिसणो आहे त बाक़ी बॉडी कीअं आहे त ॿीहर शुरू कराए सघिजे थो ठीकु आहे हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी साईं केरु सैयद खस किलो कराया वॾी महिरबानी किथां था ॻाल्हायो साईं साईं असां करे मां कराया साईं वॾी महिरबानी आहे तमामु छा पुछंदो साईं असां कब्ज़ी जाम ॿ ॾींहं पेट में हूंदा असां माना ॿ ॾींहं पेट में वेहूं कोन था ॾाढी कब्ज़ी आहे तकलीफ़ एॾी थी थिए ऐं वेहूं था ज़ोर ॾेई था वेहूं तमामु केतिरे अरसे खां आहे साईं इहो तकलीफ़ मूंखे साल ॾेढ साल यको ई सिलसिलो आहे ठीकु आहे उमिरि घणी आहे तव्हांजी उमिरि त मुंहिंजी 24 साल अच्छा खून त कॾहिं न आयो तव्हांखे पोइ पेट मां जी साईं कॾहिं खून त न आयो पेट मां रत हा ईंदो साईं ईंदो आहे वॾे काकू त ईंदो आहे अच्छा कंहिंखां इलाज करायो अथव इलाज सां साईं कंहिंखां कोन कब्ज़ी ऐं दवाऊं खाईंदो आहे डॉक्टर ॾेखारियो असां घरारे खे पोइ हुन मां फ़ाइदो थिए थो जी साईं हुन मां को फ़ाइदो थिए थो न
न फ़ाइदो सही हो ठीक है वॾी महिरबानी वॾी महिरबानी सी कब्ज़ी भी हुजे कॾहिं कॾहिं खून भी अचे थो छा इहा पेट जी बीमारियुनि में कहिड़ियुनि पेट जी बीमारियुनि में शामिल ये असीं वॾे आंडे थी सघे थी पई वॾे आंडे जी या हेठां जी बवासीर या छाकाणि त कब्ज़ी करे बवासीर ब्लीड कंदा नी पर वो ॾिसणु ज़रूरी आहे त हुनखे ॿी काई घटि न आहे त बहितर आहे कि करीबी कंहिं गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खे ॾेखारे वो लोकल डॉक्टर का इलाज कराए तो फ़ाइदो डॉक्टर कोन हलंदो छाकाणि त ब्लीडिंग जॾहिं बि ब्लीडिंग अचे या हिकिड़ी सिनिस्टर साइन जॾहिं बि रत अचे ख़तरनाक बॉडी में हिन में तव्हां छा मशवरो ॾींदो हिनखे इहो त कंहिं गैस्ट्रो घर जे करीबी किथे बि जेकॾहिं कोई वॾो शहर आहे हुते गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे जेको एंडोस्कोपीस करे थो पियो त वॾे आंडे जो तमामु हैदराबाद के वॾे शहर में वञी ॾेखारे तॾहिं हिन जो माइनो कराए पोइ इलाज कराए त कब्ज़ी ख़तम थी सघे थी न त आम इहो जेको असां अॻिते हली करे वॾो मसइलो पैदा करे सघे बाक़ी जेसिताईं कब्ज़ी जो आहे ओसिताईं जेसिताईं कंहिं डॉक्टर वटि वञे इस्बगोल जी तुई सुबुह शाम खाए पाणी जो इस्तेमालु घणो करे सब्जियूं घणियूं इस्तेमालु करे ऐं ॿियो जेको आहे पाणी वाठी शयूं घणियूं इस्तेमालु वापराए त उन सां बि हिनखे उन सां कब्ज़ी में ॿियो बाक़ी जेको आहे हिनखे जेकॾहिं वर्जिश कोन थो करे एक्सरसाइज कोन थो करे कमकार त करे त चए थो मां डेडिकेटेड हिकिड़ो अलॻि सां माना 15-20 मिंट डेली हिकिड़ी बिस्क वॉक करे अच्छा माना अलॻि बि करे सघे थो पर हाणे ॻोठाणा माण्हू त तव्हांखे ख़बर आहे असांजा कमकार तमामु घणो था कनि उन्हनि एतिरो टाइम न हूंदो आहे तव्हांखे ख़बर त कंदा पर हिन में का मतिलबु को बीमारी जो अंसर ज़रूरु आहे ठीकु आहे न अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां जॾहिं चयो त हेपेटाइटिस ए ऐं ई जा वायरस पर जेके बी जा जेके वायरस आहिनि उन्हनि खां ई जा वायरस उन्हनि जे इलाज में बी ऐं सी ऐं बी जे वायरस जे इलाज में को फ़र्क़ु आहे ख़ासि न ॾिसो ए ऐं जी मां तव्हांजी टोटली डिफरेंट वायरस आहिनि बी सी डी हिकिड़े माना डिफरेंट बीमारियूं आहिनि इहे तक़रीबन तव्हां सम्झो 5 डिफरेंट क़िस्म जी बीमारियूं आहिनि 5 जो अलॻि मुख़्तलिफ़ इलाज आहे ए ई जेके आहिनि ज़्यादातर 99% जेके आहिनि सेल्फ पंहिंजो पाण ठीकु थींदियूं उन मां 1 to 5% माण्हुनि में कुझु पेचीदगी थींदियूं नी बाक़ी इहे कुदरतन ठीकु थींदा नी ऐं असां वटि इहो हिकिड़ो मिथ आहे त चए मां फलाणे वटि पढ़ाइण वियुसि मां फलाणे वटि वियुसि मां हेॾे वियुसि न पर पोइ सवाल आहे त जॾहिं ए थी फर्ज़ करियो कंहिं ए हेपेटाइटिस या ई आहे तॾहिं बि अखियूं सायूं नज़र ईंदियूं जी जी अखियुनि में पीलाइण त अची सघे थी नज़र अची सघे अखियुनि में पीलाइण बुख ख़तमु थियणु उल्टी अचणु जिस्म जो टुटणु पेट में सूर थियणु इहे सभई शयूं थींदियूं आहिनि इहे टेस्टूं ज़रूरु कराइणियूं आहिनि छाकाणि जॾहिं कॾहिं कॾहिं इहे 1 to 5 मां ॿुधायां त कुझु मरीज़नि में मौत बि थी सघे थी पई इवन ए ई जे करे त हुन में असां इहो ई चवंदा आहियूं त वधि में वधि खाइण पीअण रखे आमतौर ते असां छा कंदा आहियूं जॾहिं बि कंहिंखे जाड़ो थींदो आहे त ॻोठनि में या हिते इवन वॾनि शहरनि में बि माण्हू छा कंदा आहिनि खाइण पीअण में परहेज़ कराए छॾींदा आहिनि जेको गैर ज़रूरी हूंदो आहे उनजी काई न हूंदो आहे त माण्हू जेको वणे उहो खाए ऐं इहो बीमारी ठीकु थी ऐं बाक़ी बी ऐं सी जो इलाज कराइणु घुरिजे बी ऐं सी जो ॾिसणो अॼु सी हिकिड़ी डिफरेंट स्पेक्ट्रम आहे बी जो बी में इहो ॾिसणो आहे त बीमारी एक्टिव आहे या न आहे ऐं हुन सां गॾु डी आहे या न आहे जेकॾहिं डिज़ीज़ एक्टिव न आहे सुठी पई आहे त हुन में कोई बि न हुनखे हर 6 महीननि ते असां फॉलोअप में घुरायूं टेस्ट कराईंदा कंहिं ट्रीटमेंट जी ज़रूरत न हूंदी आहे ऐं जेकॾहिं बी आहे हुन सां गॾु उहा एक्टिव आहे बीमारी जाॻियल आहे त पोइ हुनजो इलाज थींदो आहे हिन इलाज वरी मुख़्तलिफ़ क़िस्म सां इंजेक्शन सां बि थींदो आहे ऐं गोरियुनि सां बि थींदो आहे सी जो बि सेम कंडीशन आहे सी जो वरी इहो हूंदो आहे त सी जेकॾहिं एक्टिव आहे त हुन सां गॾु इंजेक्शन प्लस गोरियूं ॿिन्ही सां हुनजो इलाज जेके बि जिगर जी बीमारी वायरल हेपेटाइटिस जो ग्रुप आहे इन जो इलाज मौजूदु आहे सभिनी जो हाँ ॿुधायो न जेसिताईं सभिनी जो इलाज मौजूदु आहे जेकॾहिं कोई बीमार माण्हू इलाज कराए त ठीकु थी सघे थो जी जी बिल्कुलु अच्छा ॿीहर थी सघनि थियूं इहे साॻियूं बीमारियूं ॿीहर थी सघनि छाकाणि त रिस्क त उहो जेकॾहिं उहो रिस्क एक्सपोज थी थो वञे त ई में आमतौर ते चइबो आहे त हिकु दफ़ो थींदो आहे त वरी वापसि हुनजा चांसिस घटि हूंदा नी पर बी सी जेकॾहिं हिकु दफ़ो ठीकु थिए त वरी वापसि बी जिस्म मां कॾहिं बि ख़तमु कोन थींदी आहे पर हुनखे कंट्रोल करे सघिजे थो तंहिंजे करे मतिलबु ज़रूरी आहे अच्छा डॉक्टर साहिबु टाइम ख़तमु थियण वारो आहे मैसेज छा ॾींदो पैगाम छा मैसेज इहो ई आहे त साफ़ सुथरो खाओ पंहिंजी फिज़िकल एक्टिविटी खे वधाए पंहिंजी फिज़िकल एक्टिविटी वधीक रखो घुमणु फिरणु ऐं पंहिंजी प्रिवेंशन माना परहेज़ कयो गैर ज़रूरी इंजेक्शन न हणायो ऐं कंहिं नाई वटि वञो था त हुनखे चओ ब्लेड पंहिंजो नओं इस्तेमालु करे इन्हनि ऐं ॾंदनि गैर ज़रूरी ॾंदनि जो पंहिंजो कमु न करायो जेके ॾंदनि जो कोई कमु करायो था त हुन डॉक्टर खां पुछो त जेके हुन इंस्ट्रूमेंट इहे आहिनि औज़ार आहिनि इहे साफ़ सुथरा आहिनि या कोन आहिनि ठीकु आहे न त इन करे गैर ज़रूरी पंहिंजे इलाज खां बचायो पंहिंजे पाण खे जेकॾहिं गैर ज़रूरी चीन खां बचाइजे त बहितर थी सघे थो वॾी महिरबानी डॉक्टर ओम प्रकाश तव्हां सां तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन डॉक्टर ओम प्रकाश असां सां गॾु जेको असांखे जिगर जी बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहियो ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त हेपेटाइटिस बी ऐं सी खां बचण जो तरीक़ो आहे त कंहिं बि माण्हू जो हिकु मरीज़ जो रत ॿिए ताईं न पहुचे पोइ उहो ब्लेड जे ज़रिए हुजे ॾंदनि जे ज़रिए हुजे सुई जे ज़रिए हुजे तंहिंजे करे जेकॾहिं या बेहरा रवी जे करे हुजे जेकॾहिं असां पाण जी हिफ़ाज़त कंदासीं त असां बीमारी खां बची सघूं हुन जो बचाव तमामु सुठे तरीक़े सां करे सघिजे थो पर ज़रूरी आहे त असां हुन ते अमल कयूं जेकॾहिं डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां हिननि बीमारियुनि खां बचंदा रहंदासीं इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।